नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सीता रोड में पुलिस जी कार्रवाई। हिकु फुर थियल मोटरसाइकिल समेत सोगो 2 ॼणा भॼी वञण में कामयाब थी विया आहिनि। इन हवाले खां असां वधीक तफ़सील मालूम करण जे लाइ सीता रोड में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर वहीद अली अब्बासी सां राब्तो कयो। जी वहीद अली, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? सीता रोड पुलिस फुर जी कोशिश नाकाम बणाए छॾी। ख़बर मूजिब काराबाण रहवासी इरफान अली आराई जीअं पंहिंजे ॻोठ काराबाण खां निकितो त फौरन हथियारनि जी ज़ोर ते सीधी हुंडा 2015 मोटरसाइकिल फुर करे फरार थियण जी कोशिश कई। अहिड़ो इतलाह सीता पुलिस खे मिलण बाद SHO सीता नपरी साण करे फौरन जो पीछो कयो। जंहिं बाद सीता रोड डंगर रोड खां कामयाब ऑपरेशन करे फौर खे पकड़े लाकअप करे छॾियो। जॾहिं त SHO सीता इशफाक मंगी सां राब्तो करण ते ॿुधायो त इतलाह मिलण शर्त पुलिस जा जवान साण करे फौरन जे पोयां लॻासीं, जंहिंमें फोरू लाल बख्श पुट शमन चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे।